जैकबाबाद में भी महंगाई चोट चढ़ी वही है। दुकानदारन शयुनि जा पंहिंजा मनपसंद अघ मुक़रर करे छॾिया आहिनि, जंहिं सबब शहरी सख्त मुश्किल जो शिकार आहिनि। इन हवाले सां जैकबाबाद मां नवाब अली लांघा वीडियो लिंक ते मौजूद है। जी नवाब अली, आगाह कजो। जी बिल्कुल, सजे मुल्क जी जैकबाबाद में महंगाई चोट चढ़ी हुई है। गाल कंदासीं सब्जी के हवाले सां त सब्जी जा रेट आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करण लॻिया आहिनि। गोश्त की ॻाल्हि कजे त गोश्त जा अघ आहिनि उहे वॾा महंगा थी विया आहिनि, जंहिंमें गोश्त 1500 रुपया फी किलो विकामजे पियो। वॾो गोश्त उहा 700 रुपये विकामजे पियो। ॻाल्हि कजे सब्जी की ॻाल्हि कजे त सब्जी में भिंडी 250-300 रुपया फी किलो, तूरी 140 रुपया किलो हली रही है। ऐं टमाटर बसरनि में भी वॾो इज़ाफ़ो, खाधे पीते जी शयुनि में वॾो इज़ाफ़ो थियो आहे। अटे की ॻाल्हि कंदा हलूं त अटो 5,500 रुपयो फी मण विकामजे पियो। ऐं खंड पत्ती ऐं घिऊ की ॻाल्हि कजे त घिऊ अॻे 350-400 ताईं किलो, लेकिन हाणे घिऊ 500 रुपये ताईं उहो 600 ताईं किलो विकामजे पियो। ऐं ॻाल्हि कजे चांवर की, चांवर अॻे 200 ताईं 150 ताईं किलो मिलंदा हुआ, उहे चांवर असांखे 400 ताईं किलो मिलनि पिया, विकाम कयूं वञे। जी हर ख़बर पर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।